आगाह कंदासीं अवां खे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर 7 करोड़ माण्हुनि खे वैक्सीन लॻाइण वारो हदफ़ मुकमल करण ते NCOC खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में असद उमर चयो त शुक्र अल्हम्दुलिल्लाह 2021 जे आख़िर ताईं 7 करोड़ माण्हुनि जी वैक्सीन जो हदफ़ पूरो थी वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त हदफ़ पूरो करण ते हू NCOC जे समूरी टीम जो थोराइतो आहे। असद उमर चयो त वफ़ाक़ी सूबाई इंतज़ामिया जो बि थोराइतो आहे जिन सख़्त महिनत सां वैक्सीनेशन जो हदफ़ पूरो कयो आहे। आगाह कई पिया अवां खे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ट्वीट कयो आहे। अवां खे आगाह कई पिया वफ़ाक़ी वज़ीर असद उमर 7 करोड़ माण्हुनि खे वैक्सीन लॻाइण वारो हदफ़ मुकमल करण ते NCOC खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में असद उमर चयो त शुक्र अल्हम्दुलिल्लाह 2021 जे आख़िर ताईं 7 करोड़ माण्हुनि जी वैक्सीन जो हदफ़ पूरो थी वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त हदफ़ पूरो करण ते हू NCOC जे समूरी टीम जो थोराइतो आहे। असद उमर चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई इंतज़ामिया जो बि थोराइतो आहे जिन सख़्त महिनत सां वैक्सीनेशन जो हदफ़ पूरो कयो।